सिंध जी आवाम ते लगन में वाद जो हुकूमती फैसलो रद्द करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा करे धरणा हया पिया वञनि। उमरकोट में शहरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई आहे। कोटड़ी में पाकिस्तान नौजवान तहरीक ऐं जमात इस्लामी तरफ़ां धार धार मुज़ाहरा कया विया। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर साकरो में शहरियुनि तरफ़ां मक़बूल शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। अॻवाणियुनि जो चवणु आहे त महांगाई जी मारियल अवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया त सिंध जी आवाम ते लगन में वाद जो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा करे धरणा हया पिया वञनि। उमरकोट में शहरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई आहे। कोटड़ी में पाकिस्तान नौजवान तहरीक ऐं जमात इस्लामी तरफ़ां धार धार मुज़ाहरा कया विया आहिनि। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर साकरो में शहरियुनि तरफ़ां मक़बूल शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहरो कयो पियो आहे। अॻवाणियुनि जो चवणु आहे त महांगाई जी मारियल आवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। सिंध जी आवाम ते लगन में वाद जो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा करे धरणा हया विया आहिनि। उमरकोट में शहरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई आहे। कोटड़ी में पाकिस्तान नौजवान तहरीक ऐं जमात इस्लामी तरफ़ां धार धार मुज़ाहरा कया विया। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर साकरो में शहरियुनि तरफ़ां मक़बूल शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। अॻवाणियुनि जो चवणु आहे त महांगाई जी मारियल आवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। सिंध जी आवाम ते लगन में वाद जो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा करे धरणा हया पिया वञनि। उमरकोट में शहरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई आहे। कोटड़ी में पाकिस्तान नौजवान तहरीक ऐं जमात इस्लामी तरफ़ां धार धार मुज़ाहरा कया विया। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर साकरो में शहरियुनि तरफ़ां मक़बूल शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहरो कयो पियो आहे। अॻवाणियुनि जो चवणु हो त महांगाई जी मारियल अवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। सिंध जी अवाम ते लगन में वाद जो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा करे धरणा हया पिया वञनि। उमरकोट में शहरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई आहे। कोटड़ी में पाकिस्तान नौजवान तहरीक ऐं जमात इस्लामी तरफ़ां धार धार मुज़ाहरा कया विया। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर साकरो में शहरियुनि तरफ़ां मक़बूल शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। अॻवाणियुनि जो चवणु आहे त महांगाई जी मारियल आवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। आगाह कयूं पिया अवां खे सिंध जी अवाम ते लगन में वाद जो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा करे धरणा हया पिया वञनि। सिंध जी अवाम ते लगन में वाद जो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा करे धरणा हया पिया वञनि। उमरकोट में शहरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई आहे। कोटड़ी में पाकिस्तान नौजवान तहरीक ऐं जमात इस्लामी तरफ़ां धार धार मुज़ाहरा कया विया आहिनि। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर साकरो में शहरियुनि तरफ़ां मक़बूल शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। अॻवाणियुनि जो चवणु आहे त महांगाई जी मारियल अवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। सिंध जी अवाम ते लगन में वाद जो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो।
मुख्तलिफ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा करे धरणा हया पिया वञनि। उमरकोट में शहरनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई आहे। कोटड़ी में पाकिस्तान नौजवान तहरीक ऐं जमात इस्लामी तरफ़ां धारदार मुज़ाहरा कया विया। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर साकरो में शहरनि तरफ़ां मकबूल शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। कोटड़ी जी सूरत हाल मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर इस्माइल बारीजो खान जी। इस्माइल आगा कजो। जी बिल्कुल, कोटड़ीअ में ॿ अलॻि अलॻि एहतजाजी मुज़ाहरा थिया आहिनि। जेको पेट्रोल में जे शयुनि में वाध थी आहे उन ते जमायत इस्लामी पारां जेको कोटड़ीअ जे ऑफिस मां एहतजाजी मुज़ाहरो कढी जेको मेन शहर लियाकत रोड ते उन्हनि एहतजाजी मुज़ाहरो कयो आहे। उन एहतजाज जी जेका अॻवानी ज़िले अमीर मौलाना मोहम्मद उमर ऐं हाफ़िज़ खलील ऐं एजाज शेख करे रहिया आहिनि। मुज़ाहिरीन पंहिंजे हथ में पार्टी जा झंडा खणी रैलीअ में शिरकत की ऐं उन्हनि जेको चयो त पेट्रोल जे क़ीमतनि में वाध अवाम खां नाइंसाफ़ी आहे। जॾहिं त ॿिए पासे साइड कोटड़ीअ में पाकिस्तान नौजवान तहरीक पारां अनोखो अलामती एहतजाज कयो वियो। एहतजाज दौरान जनाज़ो खणी उनजी जनाज़ निमाज़ पिणु अदा करे हुकूमत जी पॉलिसियुनि ख़िलाफ़ एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ जेको अॻुवान हो अब्दुल सत्तार लोहर, शहबाज मेमण, इस्माइल मेमण ऐं ॿियनि कई। ॿिन्ही एहतजाज कंदड़नि चयो त जेका पेट्रोलियम शयुनि जी वाध थी आहे उन सां जेको सिर्फ़ु पेट्रोलियम शयुनि में वाध न आहे, उहा हर शइ में वाध कंदी, जंहिंसां हेठियों तबिको जेको सो पीड़जंदो ऐं मुसलसल पीड़जी रहियो आहे। हुन चयो त महांगाईअ जो हिकिड़ो तूफ़ान आहे जेको बम केरायो वियो आहे। हिननि चयो त इन खे जेको हिकदमि अघु घटाए ऐं अवाम खे जेको ग़रीब अवाम आहे उनखे जेको रिलीफ ॾिनो वञे। जी मेहरबानी वांजी इस्माइल आगा करण लाइ। चीना स्ट्रेन कोटड़ी जी सूरत हाल बाबति इस्माइल बारीजो आगा करे रहियो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया त सिंध जी आवाम तेल अघनि में वाध जो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा करे धरणा हया पिया वञनि। उमरकोट में शहरनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई आहे। कोटड़ी में पाकिस्तान नौजवान तहरीक ऐं जमात इस्लामी तरफ़ां धारदार मुज़ाहरा कया विया आहिनि। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर साकरो में शहरनि तरफ़ां मकबूल शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो आहे। अॻवाणियुनि जो चमड़ा हेठि महांगाई जी मारियल अवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। सिंध जी अवाम तेल अघनि में वाध जो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा करे धरणा हया विया। मीरपुर साकरो मां तफ़सील मालूम कंदासीं। इक़बाल कलोई खां जी। इक़बाल अवां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल मीरपुर साकरो में वफ़ाक़ी फतावा दिल्ली की उन घाटे तोड़ बाद कलाम में मुसाफ़िर जे रवाते रोड ते निकिरी आया। अघु घटाइण जो मुतालबो कयो आहे। वफ़ाक़ी सरकार पारां तेल जे अघनि में घाटे तोड़ वात करे अवाम मथां महांगाई जो बम किराए ख़िलाफ़ मीरपुर साकरो में शहरी रोड ते निकिरी आया। वधल अघनि खे रद्द कयो। ठीकु आहे, मेहरबानी वांसी इक़बाल आगा करण लाइ। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर साकरो में शहरनि तरफ़ां मकबूल शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो आहे। अॻवाणियुनि जो चमड़ा हेठि महांगाई जी मारियल अवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। सिंध जी अवाम तेल अघनि में वाध जो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा करे धरणा हया विया आहिनि। उमरकोट में शहरनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई आहे। कोटड़ी में पाकिस्तान नौजवान तहरीक ऐं जमात इस्लामी तरफ़ां धारदार मुज़ाहरा कया विया। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर साकरो में शहरनि तरफ़ां मकबूल शाह ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो आहे। अॻवाणियुनि जो चमड़ा हेठि महांगाई जी मारियल अवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे।
सिंध जी अवाम ते लगन में वाद जो हुकूमती फैसलो रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा करे धरणा हंया विया आहिनि। उमरकोट मां तफ़सील मालकंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मदन गोपाल खान। जी मदन, शहरनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई आहे, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु रात में पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि में कयल वॾे वाद ख़िलाफ़ शहरनि सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई आहे। मुज़ाहिरनि चयो त पेट्रोलियम ऐं डीज़ल जे अघनि में ओचिते वाद सबबु आम माण्हू सख़्त मुतासिर थियो आहे ऐं महांगाई जो तूफ़ान वधीक तेज़ थींदो, हालात ख़राब थींदा ऐं मौजूदा हालतुनि में अॻई अवाम मुआशी बहरान जो शिकार आहे। मथां वरी तेल जी क़ीमतनि में वाद सां अवाम सख़्त परेशान थींदी ऐं गुर्बत ऐं महांगाई जो तूफ़ान बर्पा थींदो। मुज़ाहिरनि चयो त फौरी तौर तेल जी क़ीमतनि में कयल वाद वापसि वरिती वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई हुकुमरान खां सख़्त पुछाणो कयो वेंदो। जी महिरबानी अवां जी मदन। आगाह करण लाइ नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया त उमरकोट में बि शहरनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। सिंध जी अवाम ते लगन में वाद जो हुकूमती फैसलो रद्द करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा करे धरणा हंया विया आहिनि। कोटड़ी में पाकिस्तान जबान तहरीक ऐं जमात इस्लामी तरफ़ां धारदार मुज़ाहरा कया विया। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर साकरो में शहरियुनि तरफ़ां मक़बूल शाह ऐं बिंजी अगवाणी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो आहे। अगवाणियुनि जो चवणु आहे त महांगाई जी मारियल आवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। अगवाणियुनि जो चवणु आहे त महांगाई जी मारियल आवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। सिंध जी अवाम ते लगन में वाद जो हुकूमती फैसलो रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा करे धरणा हंया विया आहिनि। उमरकोट में शहरनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई आहे। कोटड़ी में पाकिस्तान जबान तहरीक ऐं जमात इस्लामी तरफ़ां धारदार मुज़ाहरा कया विया। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। फरीदाबाद में ट्रांसपोर्टनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मीरपुर साकरो में शहरियुनि तरफ़ां मक़बूल शाह ऐं बिंजी अगवाणी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो आहे। अगवाणियुनि जो चवणु आहे त महांगाई जी मारियल अवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। सिंध जी अवाम तेल अघनि में वाद हुकूमती फैसलो रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा करे धरणा हंया विया आहिनि। उमरकोट में शहरनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई आहे। कोटड़ी में पाकिस्तान जबान तहरीक ऐं जमात इस्लामी तरफ़ां धारदार मुज़ाहरा कया विया आहिनि।